नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में सरफराज राजड़ हाउस में पीपी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी, फरियाल टालपुर सईद खुर्शीद शाह ऐं आगा सुराज दुरानी खे कोर्ट में ज़मानतूं मंज़ूर थियण जी ख़ुशी में शहीद बेनज़ीर आबाद जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी सरफराज राजड़ हाउस में पीपी जे जियालन ऐं सरवरी जमात जे वर्करनि, जंहिंमें सरवरी जमात जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी अज़ीम जूणेजो, सद्दाम हुसैन शर, हाशिम लाशारी, हज़ार खान बुर्दी, आदम नोड़ी, कुर्बान हिंगोरो ऐं मोहम्मद हयात हिंगोरो हिक ॿिए खे मिठाइयूं खाराए ख़ुशी जो इज़हार कयो। हिननि जो चवणु आहे त को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी, फरियाल टालपुर जी ज़मानत मंज़ूर थियण इहा हक़ ऐं सच जी निशानी आहे। असां हमेशह आला अदलिया ते मुकमल एतमाद कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी आला क़यादत जी ज़मानतूं मंज़ूर थियण हक़ ऐं सच जी फतह यूट्रन हुकूमत ऐं नेब पारां बेबुनियाद मड़ियल समूरे केसनि में फतह असांजी ई थींदी। पीपल्स पार्टी हमेशा हक़ सच जी राह ते कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ग़रीब मज़लूम अवाम जी दिलनि में राज कंदड़ पीपल्स पार्टी पाकिस्तान जी वाहिद पार्टी जंहिं अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।